नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवां खे टंडो भागो का ख़बर ॾींदी हलां त तालके टंडे भागे जे लिंक सिम नालीअ 16EL जी काटी वारो कमु तमामु घणी सुस्त रफ़्तारी सां हली रहियो आहे। हिन सां गॾु काटी सही न थियण करे हुकूमत जा करोड़नि रुपयनि ॿुॾी वञण जो ख़दशो आहे। हिन सां गॾु लिंक सिम नालीअ 16EL में 62 माण्हू पारां वधल रुकावटूं ऐं सिम नालीअ जे कप ते माण्हुनि पारां कयल कब्ज़ा ड्रेनेज खातो बदीन हटाइण जे लाइ तयारु न आहे। हितां जा आबादगारनि हारियुनि ऐं ॻोठाइण मोहम्मद सोमार लुंड, नसरुल्ला जरवार, सिकंदर लुंड, ख़लीफ़ो अतेलू, नवीद मंगवाण, कांडेरो रेबारी, ग़ुलाम रसूल चांडियो, जुड़ियो चांडियो, मोहम्मद रमज़ान चांडियो ऐं ॿियुनि रियल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त तालके टंडे जे लिंक सिम नाले 16EL जी काटी 25 सालनि खां पोइ थी रही आहे। हिन काटीअ जा करोड़नि रुपयनि ड्रेनेज खाते जा कमवार ऐं ठेकेदार हड़प करण जी चक्कर में लिंक सिम नालीअ 16EL जी काटी वारो कमु में सुस्ती रफ़्तारी सां कमु वठी रहिया आहिनि। हिननि चयो त बरसातनि जी मौसम पिणु अची वई आहे ऐं बरसातनि जे मौसम में लिंक सिम नाली 16EL हर साल पलटिजी सभी ॻोठनि समेत हज़ारुनि एकड़ ते पोखियल आबादगारनि जे ज़रिए फसल खे ॿोड़ियो छॾे थो। इन अहला इख़्तियारनि खां घुर कई त लिंक सिम नालीअ 16EL जी बरसातनि खां अॻु में काटी मुकमल कराए वञे।